नाज़रीन, रावलपिंडी टेस्ट बे इनिंग्स में पाकिस्तानी बैटिंग एक दफ़ो ॿीहर नाकाम 140 रनसनि ते 8 रांदीगर आउट। टेस्ट जे चौथे ॾींहं जी शुरूआत थी त उन वक़्तु पाकिस्तान 2 विकेटनि जे नुक़सान ते 21 रनसूं ठाहियूं हुयूं। पाकिस्तान जी अधु टीम सिर्फ़ 65 रनसनि ते आउट थी वई। साइम अयूब 20, शान मसूद 29 ऐं बाबर आज़म 11 रनसूं ठाहे आउट थिया। शकील मसूद मोहम्मद रिज़वान जो साथ ॾियण जे लाइ आयो, पर उहो बि 2 रनसूं ठाहे आउट थी वियो। मोहम्मद रिज़वान 38 रनसूं, जॾहिं त सलमान आगा 7 रनसनि सां क्रीज़ ते मौजूदु हुआ। बांग्लादेश जे बॉलर साम्हूं को बि पाकिस्तान जो रांदीगर बहितर कारकर्दगी न ॾेखारे सघियो। पाकिस्तानी बैटिंग लाइन परेशानियुनि जो शिकार आहे। पाकिस्तान मानी जे वक़फ़े ताईं 6 विकेटनि जे नुक़सान ते 117 रनसूं ठाहियूं। अहिड़ी तरह बांग्लादेश जे पहिरीं इनिंग्स ते पाकिस्तान खे गॾियल तौर ते 129 रनसनि जी बरतरी हासिल हुई। मानी जे वक़फ़े खां पोइ रांदि शुरू थी त मोहम्मद रिज़वान पंहिंजे स्कोर में वधीक 5 रनसनि जो इज़ाफ़ो कयो ऐं 43 रनसनि ते हसन मोहम्मद जे बॉल ते विकेट कीपर खे कैच ॾेई बॉलिन मोटी वियो। सलमान आगा जो साथ ॾियण जे लाइ मोहम्मद अली आयो, पर उहो पहिरीं बॉल ते ई आउट थी वियो। हिन वक़्तु सलमान आगा 18 रनसूं ठाहियूं आहिनि ऐं उन्ही सां गॾु इब्रार अहमद 2 रनसुनि सां क्रीज़ ते मौजूदु आहे। पाकिस्तान 8 विकेटनि जे नुक़सान ते 139 रनसूं ठाहियूं आहिनि। अहिड़ी तरह गॾियल तौर ते 151 रनसनि जी बरतरी हासिल आहे। बांग्लादेश तरफ़ां नाहिद राना 3, हसन मोहम्मद 4, जॾहिं त तस्कीन अहमद 1 रांदीगर खे आउट कयो आहे।